संजो मकसद इहो आहे पंहिंजी ज़िंदगी में कुछ इनकलाब आण। तू रात जो निंड कंदो आ, तुझी अखियुनि के निंड मां रब कराईंदो आ। खोड़ माण्हू निंड कंदा आहिनि, कननि जा सुराख खुलियल, नक जा सुराख खुलियल आहे। केॾो गुनाहगार रात जो 12 बजे ताईं नौजवाननि सां कहिड़ा गुनाह करे आए। रात जो 12-1 बजे ताईं फेसबुक इंटरनेट ते कहिड़ी बदमाशी बेहयाई ॾिसी आहे। रब तो फरमाए सॼी काइनात को लिकी गुनाह करे, पर मां त तोखे ॾिसां थो। वरी बि ॾिस मुंहिंजी करीम नवाज़ी, गुनाह करे रात जो सुम्हंदो आहियां बि मां अल्लाह पंहिंजो बानो सम्झी तोखे निंड कराईंदो आहियां। रुगो निंड कोन कराईंदो आहियां, पर तुंहिंजी खट ते मां शहन मलाइकनि जी चौकी बि हणाईंदो आहियां। मतां मुंहिंजे बाने जे कन में को जीत वञे, मतां मुंहिंजे बाने जे कन में नक में को जीत वञे, को मच्छर वञे, सॼी राति निंड न अचेसि, कननि जा पर्दा सना अथसि। के माण्हू निंड कंदा आहिनि अखियूं खुलियल, कंहिंजो वात खुली वेंदो आहे, पर मां रब शहन मलाइकनि जे पेरे में तोखे खट ते निंड कराईंदो आहियां। वरी सुबुह जो सॾु करे चवंदो आहियां, हय्या अल सलाह, हय्या अल सलाह, हय्या अल फलाह। अच नमाज़ ते, अच कामयाबीअ ते। अबो कुराड़ो थी निंड मों थाईंदो थी विढ़ंदो आहियां, दड़का ॾींदो आहियां, छॾ बाबा हल तूं नमाज़ पढ़, असां पढ़ंदासीं। अल्लाह तोखे निंड मां कई, 7 कलाक तोखे राति जो बिस्तरे ते सुम्हारे 7 उज़वनि जी बैटरी मां चार्ज कयूं आहिनि। हया कर, तुझी मोबाइल जी बैटरी के आदलपुर जी बिजली चार्ज करे, पर तुझे अखियुनि कननि हथनि जंगनि पेरनि जी बैटरीअ खे त मां अर्श वारो रब चार्ज कंदो आहियां। ओ दुकानदारो, ओ मज़ूरो, जेकरे मां अल्लाह तव्हांखे सॼी राति निंड न करायां, तूं आदलपुर जी बाज़ार में कीअं कमाईंदे, कीअं दुकान हलाईंदे। सॼो ॾींहुं माण्हुनि सां मथा हणंदो आहे, सॼो ॾींहुं कर्ज़नि जे कढ हूंदो आहे, सॼो ॾींहुं तूं बाज़ार में वापार जा कम कंदो आहे। शाम जो मां रब तोखे निंड कराईंदो आहे। हालांकि सुबुह जो मुंहिंजे दर ते न आहे, व्यापारी जो मुंहिंजे दर ते न आहे, ट्रेपारी जो मुंहिंजे दर ते न आहे, सिज लथे जो मुंहिंजे दर ते न आहे। अल्लाह अल्लाह आशिक़ रसूल ज़िंदगी में कुछ इनकलाब त आण। मदीने वारो साईं थो चए, इज़राइल मां त तयार आहियां, मां त तयार आहियां, पर मुंहिंजो छा थींदो। हथ मथे करे सुभान अल्लाह कयो। महिमान ख़ासि जे अचण ते नारो बि हणी वधायो ख़ुशी में। अल्लाह तवज्जो कर, बस मुझे टाइम ख़त्म थियण में बाक़ी 20 मिनट बचा आहिनि। अल्लाह कलाक पूरो थिए थो, पर दोस्तनि चयो साईं तव्हां अॻे दफ़े बि मलकनि जे पाड़े में घटि वाइस कयो अथव, हिन दफ़े त 1.25 कलाक कजो। अॻियों कर्ज़ लायूं वञा न बाबा, पर महिमान जे हूंदे मां कीअं कर्ज़ लायां, मां जल्दी थो कयां। अल्लाह सखी आहे, ख़ुदा जो कसम सखी आहे। मां चवंदो आहियां साईं गुलाम यासीन तूं जमात खे चवंदो आहे रंगिजी वियो, सैयद हबीबुल्लाह शाह चवंदो अॾिजी वियो। हा अॼु रंगिजी बि वियो, अॾिजी बि वियो। इन्हनि बुज़ुर्गनि जा क़दुरु कंदा कयो, यकीन कयो मौलाना सां मां लाड़ जे पासे में बि वाइज़ कया। अल्लाह अल्लाह अकबर। अहिड़नि अहिड़नि जाइनि ते असां क़ुर पढ़ी आया आहियूं, अहिड़नि अहिड़नि जाइनि ते जो हीअं तव्हांजो जेको ही इज्तिमा हुआ, अहिड़ा 4-5 इज्तिमा कढाइजनि। मौलाना गुलाम यासीन साहब के अल्लाह उम्र में, इल्म में, हयाती में बरकत ॾे। जो मां वाइज़ करे सुम्ही पियमि, 3 कलाक मूंखे निंड वठी वई, उथियमि थोरो पेशाब जे ख़्याल सां, अञा साईं जे क़ुर जूं लोलियूं पियो हलनि। मां ख़ुशामद नथो कयां, पुछा कयोसि 3 कलाक। मां चयो जलसो पूरो थी वियो हूंदो, मौलाना सईदाबाद पहुतो हूंदो, पर ॾिसां त अञा क़ुर जी लोली थी हले। अल्लाह सिहत ॾे, आमीन चो। बस तवज्जो कयो, मां ॻाल्हि पूरी कयां। मदीने वारे साईं फरमायो मां राज़ी आहियां, मुंहिंजी उम्मत जे बारे में छा थींदो। वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा। अब ॻाल्हायो न, हेॾो आवाज़ थो अचे। वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा। मुंहिंजा सोना साईं मां तोखे पंहिंजी उम्मत जे बारे में राज़ी करे छॾींदुमि। हाणे अल्लाह जे रसूल काइनात जे सरदार महबूब जो रूह मुबारक थो निकिरे। ॿुधो ॿुधो क़ुर जा आशिको, तकलीफ़ ईंदी आहे जॾहिं साहु निकिरंदो आहे। चल रब असांजी सकरात आसान करे, आमीन चो। ऐं उलमा देवबंद जो त अहिड़ो एज़ाज़ आहे जो उलमा देवबंदियुनि जा जनाज़ा बि अजीब आहिनि। असांजी दरगाह सुमराणी शरीफ से पाड़े जी दरगाह आहे। सुमराणी शरीफ जी दरगाह जे हज़रत साईं मोहम्मद याकूब साहब रहमतुल्लाह अलैह, जेके हिन दफ़े जुमे ते 3 बजे वफ़ात करे विया कराची। उन्हनि जो जनाज़ो छंछर ते थियो, कल्ह 3 ॾींहुं जनाज़ो थियो। अल्लाह जो कसम 10 बजे जो जनाज़ो रखियल 11 थी विया।
एडी तखल्क आई जो तकरीबन मौलाना जे फर्जंद 12 जरेब 12 एकड़ ज़मीन में जमात के मापाए। मौलाना मुफ्ती ज़रवली चवंदो आ दुनिया वारो असां उलमा देवबंद जी सदाकत ऐं हक़ानियत ॾिसणी हुजे त असांजा फ़ैसिला असांजा जनाज़ा कंदा। शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो ॾिठई लारकाने जे म्यूनिसिपल स्टेडियम भी शर्म में बुॾे पियो। माण्हू रेल जी पटड़ियुनि ते जनाज़ो पिया पढ़नि। अल्लाह अल्लामा शहीद मौलाना अब्दुल रज़ाक मेखे रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो ॾिठई शिकारपुर जे वॾे ग्राउंड वारो वन हाई स्कूल भरजी वियो। माण्हू रोडनि ते बीठा अता के भाऊ राशिद ऐलान कयो त ॿियो जनाज़ो मेखे साहब जे ॻोठ में थींदो। एॾी ख़ल्क असांजे उलमा देवबंदनि खे अल्लाह ॾींहुं बि अहिड़ो तो नसीब कराए। मुंहिंजे पाड़े जी दरगाह जो मुर्शिद हज़रत सईद मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैह बि जुमे जे ॾींहुं वफ़ात करे वियो। जुमे नमाज़ खां पोइ क़बूलियत वारे टाइम ते ऐं असांजो शहीद मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो बि जुमे जे ॾींहुं। ऐं तव्हांजे इलाइक़े जी बुज़ुर्ग शख़्सियत कातिल शिरक वल बिदत हज़रत मौलाना अब्दुल कादिर रिंद रहमतुल्लाह अलैह बि जुमे जे ॾींहुं वफ़ात करे। अल्लाह हज़रत सईद मोहम्मद याकूब साहब सुमरानी शरीफ वारा भी जुमे जे ॾींहुं वफ़ात। 2 लख जनाज़े में जमात थी। मदीने वारे साईं जो रूह मुबारक खणी थो वञे। केर इज़राइल अल्लाह काॾे थो खणे कंहिंसां रखां। इज़राइल परेशान थी वियो। अल्लाह मुंहिंजो फ़ैसिलो तुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे। मुंहिंजा रब त नबियनि जा रूह नबियनि सां सालिहनि जा रूह ॻाल्हायो जल्दी नमाज़िन जा रूह शहीदन जा रूह नेकन जा रूह बुजुर्गन जा रूह चोरन जा रूह जुआरिन जा रूह धाड़ेलन जा रूह। अल्लाह अकबर रब साईं हे त उन अज़ीम हस्तीअ जो रूह आहे जंहिंजे सदके कायनात तो हलाए। अल्लाह आदम सां गॾु रखां सीरत हलबिया जो आलिम सगोरो तो लिखे। रब फरमा ख़बरदार इज़राइल आदम सां न रखजांइ छो त आदम अलैहिस्सलाम खे त मां नबूवत ई मिठे मोहम्मद जे सदके ॾिनी आहे। बस 15 मिंट साथ ॾे मां ॻाल्हि पूरी कयां। अल्लाह भला महबूब साईं जो रूह मुंहिंजा महबूब साईं जो रूह मां वञी करे हज़रत याकूब अलैहिस्सलाम सां रखां। अल्लाह फरमा ख़बरदार याकूब सां न रखजांइ छो त याकूब अलैहिस्सलाम रोई रोई 40 साल पुट जी जुदाईअ में अखियुनि मां नीर वहाए उन जी त नज़र ख़तम थी वई। पोइ कमीस आई हुई मिस्र जे शहर मां। हज़रत याकूब पंहिंजे पुट जी कमीस जॾहिं अखियुनि ते रखी त मां रब दीद मोटाए ॾिनीमांसि। ख़बर थी त उन कमीस ते लिखल छा हुयो। उन कमीस ते सोनर अखनि में मां रब लिखायो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। रब भला हिन अज़ीम हस्तीअ जो रूह मां हज़रत नूह अलैहिस्सलाम सां रखां। अल्लाह फरमा ख़बरदार नूह अलैहिस्सलाम सां न रखजांइ छो त वक़ाल रकबू फीहा बिस्मिल्लाहि मजरेहा व मुरसाहा। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ खे शमईना हलाए हलाए पाणीअ में तराए तराए अल्लाह अकबर मां ॾही मोरम ते जूदी जबल ते पहुचाई बि मिठे मोहम्मद जे सदके। अल्लाह भला मां नबी साईं जो रूह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां रखां। अल्लाह फरमा ख़बरदार इज़राइल यूसुफ अलैहिस्सलाम सां कीअं थो रखे। मुंहिंजो सोनो यूसुफ इन खे त मां रब अधु दुनिया जो हुस्न ॾिनो आहे। अधु दुनिया त वरी चपटी चपटी हुस्न जी जाॾे काॾे विरही आहे। पर यादि रखजांइ हे उन हस्तीअ जो रूह थी इज़राइल जंहिंखे सॼी काइनात जो हुस्न ॾिनो आहे। तॾहिं त जिन यूसुफ जो दीदार कयो वक़त्तअना अयदियहुन वक़ुलना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। जेके क़ुरान वणे हथ मथे करे चो सुभान अल्लाह। छा त ख़ल्क़ आई आहे साईं। ओ पिंडाल भरल आहे चो सुभान अल्लाह। पोते शतारे जो माते तबा न तो अल्लाह अकबर। हज़रत इज़राइल तो चे मौला भला काॾे कयां हिन हस्तीअ जो रूह। वानो चवां न तुंहिंजी महिनत माण्हुनि खे जाइ नथी मिले भितियुनि ते वेही क़ुरान था वधनि। मौलाना शायदि री जाए घोटकी वारा केॾो प्यार था कनि। मदीने वारो साईं आमिना जो लाल मां पार थो कयां आदलपुर जी जमात खे कॾहिं बि न घुसाईंजांइ।
ता जमात के भी मुझे प्यारे दोस्त जी भारत मदीने वाले साईं आमिना जे लाल जो रूह मुबारक इज़राइल दो जे काॾे खणा भला सुलेमान सां गॾु रखांसि चो अलैहि सलाम हज़रत सुलेमान सां अल्लाह फरमाए न न हुनखे बादशाही भी हुई नबूवत भी हुई पर उन जी विची आंगुर में जेका मुंडी पातल हुई सॼे हथ में उन मुंडीअ में पत्थर हो उन पत्थर ते भी लिखल हो सुलेमान हे सभु कमाल ॾिना त मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल उन जे सदके हज़रत इज़राइल तो जे मां थकिजी पियुमि त भला हुज़ूर साईं जो रूह काॾे खणा काथे रखां जाइ न पई मिले जाते रखां पियो रब चइबो घटि आहे घटि आहे घटि आहे आख़िर वञी सते आसमान ते पहुतुसि उलमा को ॿुधंदा हो न मेराज जी राति सते आसमान ते इब्राहिम टेक ॾेई वेठो आहे मासूम ॿारनि खे क़ुर थो पढ़ाए इज़राइल तो जे मौला भला हुज़ूर जो रूह इन जे ॾाॾे इब्राहिम सां रखां ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम सां रखां अल्लाह फरमाए ख़बरदार इब्राहिम खलीलुल्लाह मिठे मोहम्मद हबीबुल्लाह खलीलुल्लाह उन दोस्त के चइबो आहे जेको मुझे मतो सब कुछ कुर्बान करे पो मां अल्लाह यारी रखांसि हे त हबीबुल्लाह जो रूह आहे हबीबुल्लाह उन दोस्त के चइबो आहे जेको अल्लाह के कुछ ॾे न ॾे पर अल्लाह हुन सां यारी रखे आदलपुर वारा हे मुंहिंजो बयान न थी या मुंहिंजी तकीर न थी हे जेके मिसाल थो ॾियां मां पंहिंजे मुर्शिद ॿेर वारे जो बयान थो ॿुधायां जंहिंजी क़ब्र मां बि जन्नत जी 7 ॾींहं ख़ुशबू आई हुई बस तवज्जो कर मां जल्दी गाल तो पूरी क्या मदीने वाले साईं जो रूह काॾे कयां वरी इज़राइल तो चे अल्लाह भला 7 आसमान को मथे सिदरतुल मुंतहा है भला अर्श जे मलाइका के चो छो त मां इज़राइल जो सरदार जिब्रील भी मथे न वयो मां कीअं वञा भला अर्श जे मलाइकनि के चो हुजूर जो रूह खणी करे सिदरतुल मुंतहा ते रखल तवज्जो कर रब केड़ो जवाब ॾिनो खबरदार इज़राइल सिदरतुल मुंतहा ते मां रब कीअं नबी सां जो रूह रखां छो त उन हस्तीअ जो रूह आहे जंहिंजी जुती भी सिदरतुल मुंतहा को टपी आई हुई मेराज जी रात जंहिंजी जुती भी मथे आई हुई तॾहिं फरमाया वन नज्म इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला अच्छा तो कुरान जी लोली ॾियां इन हुवा इल्ला वहयु यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल अअला थुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फुआद मा रआ अफतुमारूनहु अला मा यरा वलक़द रआ नज़लतल उख़रा इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा हथ मथे करे चो सुभान अल्लाह भला जे करे सिदरतुल मुंतहा भी घटा बस पो ही आखिरी जाया छो त रब तुझे अर्श को मथे भी का जाए कोने हाणे हीअं कर भला मां इज़राइल को पंहिंजो महबूब जो रूह वठी मौला अर्श ते रखाए काथे रखाए अल्लाह फरमायो छा थो चवे इज़राइल अर्श ते कीअं रखां अर्श भी घटा छो त उन हस्तीअ जो रूह आहे जंहिंजी जुती भी अर्शन जा सैर करे आई अर्श भी घटा इज़राइल चुप करे बीर मौला हाणे मांखे ॿी का जाइ नज़र नथी अचे काथे रखां ॿी का जाइ नथी मिले रब चयो अच त मां ॿुधायां त हिन रूह जी जाइ काथे आहे अल्लाह से सवाल कयो इज़राइल भला ॿुधाए मुझे मिठे मोहम्मद जो हिन माल जिस्म काथे आहे जिस्म काथे आहे इज़राइल दो जे मुंहिंजा रब साईं जिस्म त अम्मा आयशा जे घर में रोज़े पाक में आहे बस पो इहा जाइ सभिनी को मथे आहे मुझे महबूब के पंहिंजो रूह मोटाए दे जिस्म भी गॾु रूह भी गॾु हाणे रोज़े को मथे भी कहिड़ी जाइ आहे अर्श को मथे मुझे महबूब जो रोज़ो आहे हाणे मां निंड थो करायांसि आराम थो करायांसि छो त मदीने जा आशिक मदीने ईंदा मदीने के दरो दीवार और बाजार गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार बस आखिर में बेवफाई न कर मैं जल्दी दुआ तो क्या मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर उनमें
सुलाएंगे जो पहलुए मुस्तफ़ा में वो दोनों यार। मेरे आका के रोजे पर जितने खड़े गए चौकीदार चो सुभान अल्लाह। अल्लाह रात जा यारा था दिन जेको सुभान अल्लाह करे रब हिन साल मदीनो ॾेखारे। ओ अल्लाह जेके सैयद जे वाइज़ खां पोइ परे को आयल मौलाना सईदाबाद जे शहर को आयल लंबे चौड़े सफ़र को आयल मुझे प्यारे दोस्त जे वाइज़ में वे अल्लाह उनके हिन साल काबतुल्लाह ॾेखार। वेंदो भजी वेंदो जेके वेंदा हाथ मथे करे नारो हणी वधा। मेरे आका के रोजे पर जितने खड़े हैं चौकीदार तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार। बस हाणे फैसलो तू कर असां हिते लाउडन दे असलात वसलाम पढ़ूं या मदीने वारे साईं दे ओॾे वञी सलाम पढ़ूं। ओॾे वञूं न हाँ या हुजूर के घोटकी घुरायूं या मीरपुर में घुरायूं ॾैरकीअ में मुंहिंजी शिकारपुर में चओ त जेको वॾेरे भोतार में भी कम पवंदो आहे यार असां कराची में वञी पंहिंजो फाइलूं खणी चवंदा आहियूं भोतार वोंट ॾिनो मैं नौकरी ॾिजांइ ईअं न कजांइ। ओॾे था वञूं हा उनजे बंगले ते वञूं था हया करे हिकिड़े चंद टकनि जी नौकरीअ लाइ तूं वॾेरे जे बंगले ते तूं वञे पर हुजूर जी शफ़ात वठण लाइ नबी साईं खे हेॾे घुराए तो जहिड़ो बेअदब कोई न हूंदो। चओ त असां हुजूर खे हिते न घुराईंदासीं मदीने वेंदासीं। आख़िर में सॼी जमात के पार थो कयां बस मुंहिंजे वाइज़ जो ख़ुलासो इहो अथव बाबा इबादत कयो त अकेले अलाह जे दर जी कयो इताअत कयो त मदीने वारे साईं जी कयो ख़िदमत कयो पंहिंजे पीउ माउ जी कयो। छा ख़्याल आहे 26 नवंबर ते तयारी आहे अवां जे इलाइक़े जा अमीर मौलाना अब्दुल हादी कलवड़ साहब उन जा जमाती उहिदेदारनि बाक़ाइदा वेगिनियूं तैयार कयूं घोटकी वारो देरी ना है ता सखर पुजो सखर खां पोइ रुगो पुल टपणी अथव लारकणो साम्हूं अथव। भाऊ राशिद पियो चवे मां रखियो बि आचर ते जलसो आहे छो त बायोमेट्रिक जो ज़मानो आहे न मास्तर बि अचनि जीअं आचर ते सभु अचनि ऐं हिन जलसे में अलाह जा वली था अचनि उहे जिन खे ख्वाबनि में नबियनि जो दीदार थियल आहे मन उन्हनि जे आमीन में तुंहिंजी आमीन मिली वञे क़यामत जॾहिं अलाह परच में नबी खण वारनि आलिमनि जे क़दमनि में उथारे। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा अलैना इल्ला